बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो में कासाई पारां कवरेज करण ते सोजरो न्यूज़ रिपोर्टर ते हमलो। मीरपुर माथेलो जी पुरानी मार्केट में मिठू कासाई ऐं हुन जे साथियुनि पारां बीमार ऐं मुअल बकरियुनि जो गोश्त सरेआम हलाइण लॻो। जॾहिं हुन जे सोजरो न्यूज़ रिपोर्टर सहाफ़ी काज़ी अयाज़ कलवाड़ सरेआम बीमार बकरियुनि खे ज़िबा कंदे कवरेज कई ता मिठू कसाई ऐं हुन जे साथियुनि जो सहाफ़ी ते छुरियुनि सां वार, जंहिं दौरान हू मौजाने तौरु बची वियो, जंहिंमें मोबाइल फ़ोन फुर कई वई ऐं जंहिंखां पोइ भर पासे वारनि दुकानदारनि बचाए वरितो। जॾहिं त मीरपुर माथेलो सिटी थाणे ते NCB दाख़िल कराई वई आहे। हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। नाज़रीन, अव्हांखे मीरपुर माथेलो में ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो में कासाई पारां कवरेज करण ते सोजरो न्यूज़ रिपोर्टर ते हमलो।